नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर जे हुसैनी इमाम बारगाह मोहल्ले जे रवासिन पोरे टैक्सी ड्राइवर अली हसन दायो जो 25 वरे जो नौजवान पुट सैलून ते कम कंदड़ नौजवान मोहसन अली दायो जेरे जे कैंसर में मुब्तला थियण बाद ज़िंदगी ऐं मौत जे 2 वार्ड ते बीठल कैंसर में मुब्तला नौजवान जा वारिस खेसि इलाज लाइ गंबट कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे अस्पताल में इलाज लाइ खणी विया। नौजवान जे वारसनि चाचे गुलाम शबीर दायो कुर्बान दायो मूजिब त डॉक्टर नौजवान जे इलाज लाइ 80 लाख रुपया घुरी रहिया आहिनि। असीं ग़रीब आहियूं, असां वटि एतिरी रक़म न आहे। नौजवान जे वारसनि ॿुधायो त असीं ॾियारी कमाए घर जो गुज़र सफ़र करियूं था। असां वटि नौजवान जे इलाज लाइ पैसा न आहिनि। इलाज न थियण सबबि असांजो नौजवान घर में बिना इलाज जे बिस्तरे ते ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहियो आहे। कैंसर जे मर्ज़ में मुब्तला नौजवान मोहसन दायो जे वारसनि चूंडियल नुमाइंदनि सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते कैंसर जे मर्ज़ में मुब्तला असांजे नौजवान जी हयाती बचाइण लाइ संदसि इलाज में मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।